खैरियत सां हूंदो सिंध जा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। भाई वॾी ख़बर ख़बर त ख़ैर असां लाइ त वॾी नंढी कान हूंदी आहे, अवाम लाइ वॾी ख़बर ऐं हैदराबाद जे वकीलनि लाइ बि वॾी ख़बर त डॉक्टर फ़ारूक लंजार खे ट्रांसफ़र कयो वियो आहे। किथे मोकिलियो आहे इन जी अञा ख़बर न पइजी सघी आहे, पर अदील अहमद चांडियो हैदराबाद जो SSP मुक़ररु कयो वियो आहे। यादि रहे त वकील दोस्तनि सुभाणे खां कराची जी तरफ़ लॉन्ग मार्च चयल हो ऐं अॼु शाम खां जेको आहे जेको असांजो ज़िया लंजार साहब आहिनि जेके होम मिनिस्टर आहिनि उहे उन्हनि यकीन दहानी त शाम जो ई कराए छॾी हुई वकील दोस्तनि खे, पर नोटिफिकेशन ऐं ट्रांसफ़र जो जेको आहे नोटिफिकेशन उहो हाणे निकितो आहे कुझु देरि पहिरियां। दोस्तनि खे पक थी त चवंदा आहिनि ॿाहिरनि जहिड़ो दोस्त, सभिनी जे वात में इहो हो त ॿाहिरनि जहिड़ो दोस्त मोकिलायो, सॉरी मतिलबु हलियो वियो। सो अदील अहमद चांडियो SSP हैदराबाद मुक़ररु। मुंहिंजी कोशिशि आहे त अशर खोखर साहब जेके सदर आहिनि ॿाहिरि जा उन्हनि सां राब्तो थिए ऐं उन्हनि सां ख़बर पुॼे का अहिड़ी ॻाल्हि पुॼे, छो जे कराची लॉन्ग मार्च केनालनि जे ख़िलाफ़ बि वकील दोस्त करे रहिया हुआ। त छा डॉक्टर फ़ारूक लंजार जे ट्रांसफ़र खां पोइ हाणे को जवाज़ या केनालनि जे मथां वकील पंहिंजी जदोजहद जारी रखंदा या बसि अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह जेको उन्हनि जो मुतालबो हो डॉक्टर फ़ारूक लंजार जो उहो मुकमल थियो ऐं हाणे को बि लॉन्ग मार्च न थींदो। उनजी ख़बर त असांखे अशर खोखर साहब ॾींदो ऐं कोशिशि कयां थो त अशर साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए ऐं लाइव जेको आहे तव्हां सां हुनजी ॻाल्हि करायूं। असांजो ॿियो दोस्त साजिद आराई साहब सां मूं कोशिशि कई त राब्तो थिए, SSP फ़ारूक साहब जे तमामु वेझो आहिनि उहे, सो हुननि सां राब्तो मुंहिंजो न थियो आहे। बहरहाल वकील दोस्तनि जी जदोजहद खे सलाम ऐं सुठी जदोजहद वकीलनि जी हुई ऐं हिकिड़ी पुलिस जो जेको रवैयो हो या चई सघिजे थो त पुलिस जो जेके कारियूं ॾिठूं हुयूं उन्हनि खे जेको आहे शटअप कॉल ॾियण लाइ वकीलनि जी जदोजहद आउं सम्झां थो घणे क़दुरु कामयाबु वई। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि हिते ॾाढी हिकिड़ी माना रखे थी त अगरि फ़ारूक साहब खे ई अगरि करिणो हो ट्रांसफ़र त पोइ आख़िर एतिरो इंतज़ारु छो कयो वियो। वकील दोस्त एडवोकेट ज़वार मोहसिन मिर्ज़ा, मोहसिन वेलकम जानी तव्हांखे प्रोग्राम में। मोहसिन मुबारक हुजनि तव्हांजो जेको आहे देरीना मुतालबो ऐं वकील दोस्तनि जी जेका जदोजहद उहा आउं सम्झां थो त अॼु उनखे कामयाबी मिली। कमेंट सेक्शन में ज़रूरु पंहिंजे लाइ कुझु लिखिजो, तव्हांजे वकील दोस्तनि लाइ बि लिखिजो त छा। ॿियो हिकिड़ो सुवाल इहो पैदा थिए थो मोहसिन त वकीलनि मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु वकील दोस्त जेका आहे उहे जेको लॉन्ग मार्च सुभाणे रथियल हो अञा ख़तमु थियो आहे या कोन थियो हुनजो तव्हांजो ऑफिशियल अनाउंसमेंट उनजी जेको आहे अञा कंहिं न ॾिनी आहे, न कोई कंहिं ऑफिशियल अनाउंसमेंट कढी आहे त लॉन्ग मार्च ख़तमु पिया कयो तव्हां या इन खां अलावा कैनालनि ते इहे लॉन्ग मार्च खे जारी सारी रखो था। अशर साहब सां मुंहिंजो राब्तो थिए न पियो, अशर साहब सां राब्तो थिए त इहो सवाल कंदासीं। बहरहाल फ़ारूक लंजार साहब जो ट्रांसफ़र थी चुको आहे, अदील चांडियो SSP हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। ॾिसूं त अदील चांडियो हैदराबाद में अमन अमान केतिरो क़ाइमु करे थो। हैदराबाद में फुरूं धाड़ा इलाही सारा अहिड़ा केस जेके पेंडिंग में पियल आहिनि उन्हनि खे मुकमल करे थो। इन खां अलावा मंशियात सभिनी खां वॾो जेको नासूर आहे उहो आहे मंशियात जो, त अदील चांडियो साहब उनखे कीअं कंट्रोल करे थो इहो त वक़्तु ॿुधाईंदो। फ़िलहाल डॉक्टर फ़ारूक लंजार साहब जो ट्रांसफ़र थी चुको आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त शाम खां ख़बरूं हलियूं पिए त होम मिनिस्टर जेको आहे उहो उनजो जेको आहे उन यकीन दहानी कराई बार काउंसिल जे नुमाइंदनि खे त भई असीं SSP जो ट्रांसफ़र कयूं पिया, पर उनजो नोटिफिकेशन कुझु देरि पहिरीं निकितो आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी हिते जेको आहे तकलीफ़ ते चई सघूं था त ट्रांसफ़र खां पोइ वकील दोस्तनि जो जशन उहो बि SSP ऑफिस जे साम्हूं। ऐं पंहिंजे सहाफ़ती कैरियर में या आउं पंहिंजे जेको आहे तजुर्बे जे हिसाब सां चवां थो त इहो अमल ऐं सम्झां थो त दुरुस्त कोन्हे। अगरि वकील दोस्तनि खे इहो करिणो न खपे हा, पर हाणे इन जो जवाबु या ॾिसूं त जेके मथे वकीलनि जा नुमाइंदा वेठल आहिनि उहे उन्हनि वकील दोस्तनि सां
छा को मतिलबु लातालुकी कनि था कनि या उहे वकील दोस्त केरु हुआ जिन SSP जे ट्रांसफ़र ते SSP ऑफिस जे साम्हूं जशन कयो, उहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिकिड़ो भेरो ॿीहर अशर खोखर साहब सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था ऐं उन्हनि जो मौक़िफ़ पंहिंजे प्रोग्राम में लाइव हलायूं था। अस्सलाम वालेकुम अशर साईं। सर इमरान मेमन सिंधिया मोती सर, सिंध जा मोती प्रोग्राम से सर, लाइव प्रोग्राम में करता हूं मैं। आपसे लास्ट टाइम भी बात हुई थी लेकिन इंटरव्यू कर नहीं पाया था मैं आपका। ओके सर 2-3 बातें चाहिए होंगी मुझे, आपकी 2-3 बातें चाहिए होंगी। अभी लाइव हम मौजूद हैं प्रोग्राम में मेरे। जज़ाकल्लाह। अशर साईं कीअं था सम्झो वकीलनि जी कामयाबी आहे ट्रांसफर थियण साईं जो? बिल्कुल सर, ही वॾी कामयाबी आहे। एॾो वॾो इशू त न हुयो, पर गवर्नमेंट जी थोड़ी हथगर्मी चऊं या एरोगेंस चऊं या नागर्मी चऊं, सही इनजे करे ही मैटर एतिरो लिंगर ऑन थी वियो। ठीक है, पर अल्लाह जो शुक्र आहे त अल्लाह ने असांखे इज़त ॾिनी। तमामु वकील दोस्तनि जी कामयाबी आहे। ज़बरदस्त। अशर साईं तव्हांजे लॉन्ग मार्च खे केनालन साहब मंसूब कयो पियो वियो, लॉन्ग मार्च हाणे ख़त्म सम्झूं असीं या केनालन लाइ का ॿी जदोजहद कंदो? सर बिल्कुल केनालन वारो त जेको असांजी ज़िंदगी मौजूदु मसलो आहे उनखे असीं कीअं जो माना कयूं। ठीकु है, लॉन्ग मार्च असांजो बिल्कुल सुभाणे थींदो। असीं कराची प्रेस क्लब ते अची जेको आहे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं केनालन ते जेको आहे इंशाल्लाह नेक्स्ट वीक जेको आहे असां वरी कोई जनरल बॉडी कॉल कयूं, ठीक है, ॿार खे दावत ॾियूं। अच्छा ऐं आफ्टर रमज़ान जेको आहे असां हिन जो जेको आहे न एहतजाज जो दायरो वधाईंदे पॉसिबिलिटी आहे त असां इस्लामाबाद जी तरफ़ लॉन्ग मार्च कयूं। सही, या हिनखे जेको आहे सिंध बलोचिस्तान पंजाब बॉर्डर ते अची अच्छा। पर जेको केनालन जो इशू आहे हिन में इंशाल्लाह असीं जेको आहे न बिल्कुल कदम पोइते नथा करे सघूं। अशर साईं आख़िरी सवाल, उन खां पोइ इजाज़त तव्हांखे। सर कुझु दोस्तनि वकीलनि SSP ऑफिस जे साम्हूं जशन मनायो आहे, छा उहे पंहिंजे ॿार जा दोस्त ई हुआ या उहे तव्हां मां कोन हुआ? छो जे तव्हां सम्झो था त इहो अमल दुरुस्त हो? यार इन ते मां तव्हांखे कोई रिप्लाई ॾियण जी पोजीशन में न आहियां। ठीक है, दोस्तनि आहिनि जेका कोई थोरा नौजवान दोस्त आहिनि, 12-15 ॾींहंनि खां हिकिड़ी मुसलसल स्ट्रगल में हुआ, हिकु माना पंहिंजे न प्रोफेशन खे बि ख़तम करे माना बिल्कुल बेरोज़गार थी वेठा, त इन्हनि जो हिकिड़ो रिएक्शन सम्झो। चलो महिरबानी अशर साईं, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे मुबारक हुजे। महिरबानी सर, थैंक यू ब्रदर, थैंक यू। अशर खोखर साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे मूं तव्हांखे ॿुधायो त छा उन्हनि दोस्तनि सां वकील लातालुकी कनि था या नथा, पर लातालुकी त न कई हुजे त हींअर उन जे मौक़िफ़ ॾियण में जेको आहे पोज़ीशन में न आहियां। ज़ाहिर चेक कंदा त केरु आहिनि दोस्त जंहिं जशन मनायो आहे, छो जो आउं सम्झां थो त वकील जा जेके अॻुवान आहिनि, ॿार जा जेके अॻुवान आहिनि, उहे बि को क्लेश करणु न चाहींदा, छो जो पढ़ियल लिखियल आहिनि वकील तबिको। हूअं बि ऐं हिकिड़ो सम्झां थो त पढ़ियल लिखियल तबिको आहे, त हीउ जेको मामिलो हो या सम्झां थो त जेको जशन मल्हाइण वारो जेको तरीक़ो हो इहो असीं सम्झूं था त थोरो ग़लति हो। बहरहाल दोस्तनि खे वरी हिकु भेरो अपडेट कंदो हलां त अदील चांडियो SSP हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे, फ़ारूक लंजार साहब खे ट्रांसफ़र कयो वियो आहे। इंशाल्लाह वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। उमेदु कयां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो। अशर खोखर साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेका मूं लाइव हलाई, ॾाढो पोलाइट दोस्त ॻाल्हाईंदो आहे ऐं ॾाढो सुठो ॻाल्हाईंदो आहे। कोशिशि कंदासीं त हिननि सां हिकिड़ो सुठो इंटरव्यू बि रखूं तव्हां दोस्तनि लाइ ऐं इन जूं कुझु सुठियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कजो। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सिंधिया मोती ऐं टिकटॉक ID बि सिंधिया मोती नाले सां आहे, उनखे फॉलो ज़रूरु कजो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।